इंसान कायनात में कंहिं खिलाई ज़िंदगी खे ॻोल्हण लाइ भरपूर कोशिश करे रहियो आहे, पर अमरीकी खिलाई इदारे नासा मूजिब इंसाननि जे कंहिं एलियन तहज़ीब खे दरियाफ़्त करण जो इम्कान न आहे। असल में नासा जे साइंसदाननि मूजिब इन जो हिकु सबब मौजूद आहे, जंहिं सबब इंसाननि एलियन तहज़ीब जे मिलण जो इम्कान ख़त्म थी वञे थो। नासा जे साइंसदाननि तरफ़ां हिकु तहक़ीक़ी मक़ाले में ॿुधायो वियो आहे त इहो सबब कंहिं तहज़ीब जो वधीक ज़हीन हुजण आहे। हुननि चयो आहे त कंहिं एलियन तहज़ीब जो ख़ात्मो इम्कानी तौर ते वधीक ज़हानत सां पंहिंजनि ई हथनि सां थी वियो हूंदो। जेकॾहिं असां उपाउ न वरिता त इंसाननि जी क़िस्मत बि ईअं ई ख़त्म थी सघे थी। इन खे ग्रेट फिल्टर थ्योरी जो नालो ॾिनो वियो आहे, जंहिं मूजिब काइनात में केतिरियूं ई तहज़ीबूं मौजूद थी सघनि थियूं, पर उहे ज़मीन सां राब्ते खां अॻु ई पाण खे तबाह कंदियूं। साइंसदाननि खे ख़दशो आहे त ज़हानत रखंदड़ जानदारनि जीअं इंसान पंहिंजे ख़ात्मे जो पाण ई सबबु बणिजी सघनि था। माहिरनि जो चवणु आहे त इंसान इन खां बची सघनि था, जंहिं लाइ तबाही जो सबबु बणिजंदड़ उनसरनि जी सुञाणप करणु ज़रूरी आहे। इंसान या कंहिं बि ज़हीन एलियन तहज़ीब जो ख़ात्मो एटमी जंग, वबा, मौसमियाती तब्दीलियुनि ऐं कंट्रोल खां ॿाहिरि हथरादू ज़हानत जे नतीजे में थी सघे थो। मुहक़िक़नि मूजिब इन खां बचण जो हिकु ई रस्तो आहे, ऐं उहो आहे पंहिंजी बका लाइ मुतहद थी कमु करणु। हिन तहक़ीक़ी मक़ाले खे अञा कंहिं रिसाले में शाया नाहे कयो वियो, पर इन जी हिकु प्रिंट सरवर ते जारी कई वई आहे।